जतोई जी शख्सियत सा मुझी हिकड़ो लफ्ज़ मु तव्हां जे सामू कई भेरा तकरीरूं थियूं आहिनि मूंखे ॿुधायो हिकड़ो को माण्हू थी चवे त मूं जतोई साहब जे ख़िलाफ़ ॻाल्हायो हुजे ॿुधायो कॾहिं बि जतोई साहब जे ख़िलाफ़ मूं ॻाल्हायो हुजे जतोई साहब सां मुंहिंजो वास्तो कहिड़ो को मुंहिंजे दौर जो हुजे मुंहिंजे बनी सां गॾु बनी हुजेसि या को मुंहिंजो को धण ॿधी वियो हुजे या उन सां को मुंहिंजो तनाज़ो हुजे को तकरार हुजे का ॻाल्हि कोन्हे का बाक़ी जेकॾहिं ख़ुतबे जी ॻाल्हि आहे त ख़ुतबो ग़लति आहे जंहिंमें मुझे दिलबर मोहम्मद करीम जी मज़ार अनवर के सड़े तो नापाक मिट्टी माज़अल्लाह अस्तगफिरुल्लाह छा महबूब जी मज़ार अनवर के को नापाक सड़े मिंबर ते ऐं इश्क वारो बर्दाश्त करे सघंदो हज़रत फारूक आज़म मदीने वारे साईं जो प्यारो खलीफो जेको अज भी मुझे दिल पर मोहम्मद करीम सा गड भाकुर में आ गुंबद खदरा में आरामी आ उन्हें के को सदे राकास उन्हें के को राकास सदे इन खुतबे में लिखियो पियो हजरत उमर के राकास सजो थस इमाम हुसैन के बेइज्जत सजो थस हजरत सैयदना आदम अलैहिस्सलाम के मोगो सच बुधायो के मौलवी साहब के के पढ़े लिखे मानू के चवा तू मोगो ही खुश थींदो या नाराज थींदो के के चो बेशरम ही खुश थींदो या नाराज थींदो पर इन में चेदो मलाइक डमर जा डिंगा बेशरम छा मलाइकन के बेशरम सरबो जे बेशरम सुठो लफ्ज तावील था कयो तो यो लफ्ज सुठो आ त माना न समझा भाई कोड़ो अंग्रेजी जो लफ्ज आ को फारसी जो लफ्ज आ या को अरबी जो लफ्ज आ बेशरम सही सिंधी जो लफ्ज आ के ते कावड़ बा है भेड़ा बेशरम गार आया तारीफ आ मुके बुधायो हां हाने एड़ा लफ्ज मिंबरन ते पढ़या वजन माथो चवा ईमान वारो बर्दाश्त कोन करे सघंदो जिथे भी वो खुतबो पढ़जे तो उनके हथ में हथ वठी उनके मोहब्बत से समझायो दा यो खुतबो गलत यो खुतबो न पढ़ंदो कर भला छा पढ़जे अरबी खुतबो पढ़ो जे के जो इख्तिलाफ कोने आई मु कदे भी ये कोन चेवा त ता जतोई जो खुतबो न पढ़ो मुजो पढ़ो या मुझे बाबे जो खुतबो पढ़ो चवण जी का हद हुंदी आ जे मुझे फलाने जो खुतबो न पढ़ो मुझे बाबे जो खुतबो कदे मु ये चेवा त मुझे बाबे जो खुतबो पढ़ो हाँ मुझा पिरी प्यारा खुतबो अरबी में पढ़ो भला जेको तवा के बिया कई खुतबा इश्क वारा न अदब वारन जा लिखल हैं जे जो ता के दिल घुरे उन जो पढ़ो बाकी यो बेअदबी वारो खुतबो मां त इए तो चवा जेका मुफ्ती हजरत अल्लामा मुफ्ती अब्दुल रहमान ठट्टे वारन फतवा दिनी आ त इने के गोशायती जाय में दफन करे छड़ियो इने के खुतबे के मस्जिद में रखण भी दुरुस्त न तो मां समझा जे में मुझे दिल पर मोहम्मद करीम जे घराने जेला खुद महबूब जी जात जेला एड़ू बेअदबी थियल हुजन ऐ मां एकड़ी गाल समझी आ अला वजीर बसीरत तो मां चवा त हजरत किबला मुफ्ती अब्दुल रहीम साहब यो खुतबो पढ़ियो कोने जेकर पढ़े हां त ये कोन चवे छो तो मुखो वधिक गैरतमंद सुन्नी आ गैरतमंद सुन्नी आ मुफ्ती साहब एकड़ी करामत मां ता बुधाया मुफ्ती अब्दुल रहीम साहब खुदा उनके खुश आबाद करे मूसा एकड़ी फकीरानी असा जमात जी उन्हें गाल कई चई असा माइटी पिया कयूं एकड़े वहाबी सा जो नंढपण में रिश्तो थियल हो हु वरी पो वहाबी थी वियो बाद में वहाबी थियो रिश्तो तय थियल हो असा उन सा रिश्तो पिया कयूं चे रात जो ख्वाब में दिसा पई त मुफ्ती अब्दुल रहीम साहब जन मुखे ख्वाब में नजर आया ए मुखे चवन पिया त मां हैफ हो जई जो महबूब जे दुश्मनन सां थी माइटी करे वो फकीरानी मुखे बुधाए पई चई असा वो रिश्तो न कयोसी मुफ्ती साहब जन अल्हम्दुलिल्लाह गुयूर आलिम आहिनि सुठा आलिम आहिनि उन जो खिदमतूं मसलक जे लाइ एतिरियूं आहिनि जेके नाक़ाबिल फरामोश आहिनि ऐं मुंहिंजी दिलि चवे थी जॾहिं खुतबो पाण पढ़ंदा त इंशा अल्लाह ताला कॾहिं बि हिनजी हिमायत कोन कंदा सम्झो था मुफ्ती साहब जे लाइ जेकॾहिं मुंहिंजा मुरीद आहियो मां तव्हांखे हिकु भेरो न 10 भेरा मना थो कयां त मुफ्ती साहब जे लाइ को बि ग़लति लफ़्ज़ न ॻाल्हाए न मुफ्ती साहब जे लाइ न वरी कंहिं आले सुन्नत जे ॿिए कंहिं आलिम जे लाइ आले सुन्नत जा जेकी भी आलिम आहिनि या रसूल अल्लाह चवण वारा जेकी भी आलिम आहिनि वहाबिन जा सी मुखालिफ आहियूं गुस्ताखन बेअदबन जा
जा असीं मुखालिफ़ आहियूं जेकी अहले सुन्नत जा आलिम आहिनि असीं उन्हनि जे जुती जी बि इज़त करण वारा आहियूं जेकॾहिं तव्हांजी मूंसां मोहबत आहे मुंहिंजा मुरीद आहियो त अॼु खां वठी को बि मुफ्ती साहब जे लाइ या ॿिए कंहिं आलिम जे लाइ को बि ग़लति लफ़्ज़ न ॻाल्हाईंदो छा इहा ॻाल्हि क़बूल आहे तव्हांखे मोहब्बत रखो असीं तव्हांखे मोहब्बत जो दर्स था ॾियूं पिया आलिमनि जी इज़त कयो असां तव्हांखे इहो दर्स था ॾियूं पिया मुंहिंजा पिरी प्यारा इल्मी इख़्तिलाफ़ हर दौर में थींदा रहिया इल्मी इख़्तिलाफ़ हज़रत इमाम आज़म साईं जी हिकिड़ी ॻाल्हि उनजा शागिर्द इमाम अबू यूसुफ जी ॿी ॻाल्हि इमाम मुहम्मद जी ॿी ॻाल्हि इमाम ज़ुफ़र जी टी ॻाल्हि हिकिड़े घर जा भाती आहिनि सम्झो हो उस्ताद आहे हू शागिर्द आहिनि इमाम अबू यूसुफ हिकिड़ी ॻाल्हि थो चवे त हिकिड़ो शागिर्द हिकिड़ी ॻाल्हि उस्ताद जी ॿी ॻाल्हि ॿिए शागिर्द जी ॿी ॻाल्हि किताब तव्हां पढ़ी ॾिसो न हिकिड़े हिकिड़े मसइले में सवे बहस मौजूदु आहिनि इख़्तिलाफ़ थींदा रहंदा आहिनि इख़्तिलाफ़ उम्मती रहमतुन उम्मत मुंहिंजी उम्मत जो इख़्तिलाफ़ रहमत आहे तहक़ीक़ जो मौक़ो मिलंदो आहे जुस्तजू जूं राहूं खुलंदियूं आहिनि मुंहिंजा दोस्तो त उहे आलिम ॼाणनि आलिमनि जो मसइलो ॼाणे तव्हांखे हक़ न आहे उन विच में ॻाल्हाइण सम्झो था अॻिते जे लाइ को बि कंहिं बि आलिम जे लाइ जेकॾहिं को लबकुशाई कंदो या ग़लति लफ़्ज़ ॻाल्हाईंदो मुंहिंजो मुरीद न मुंहिंजो मुरीद न सराए पोइ वञी जिथे वणेसि कंहिं ॿिए जो मुरीद थिए पोइ जीअं वणेसि तीअं वञी करे गारियुनि जूं लोलियूं वञी ॾिए बाक़ी मुंहिंजो मुरीद हुजे त ज़बान मां सुठो लफ़्ज़ ॻाल्हाए चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल पंहिंजे ग़ुलाम जे लाइ लफ़्ज़ निकिरी वियो मुंहिंजे सुहिणे लजपाल नबी फरमायो ओ अबू ज़र तूं अहिड़ो माण्हू ई जो तुंहिंजे अंदरि अञा जहालत जी आदत मौजूदु आहे चए थो त उन ॾींहुं मूं वाइदो कयो त अॼु खां वठी वरी कंहिं ग़ुलाम के या कहीं के भी घटिया लफ्ज़ न ॻाल्हाईंदुसि साईं फरमाइनि था हुम इख़वानुकुम व ख़वलुकुम जअलहुमुल्लाहु तहत ऐदीकुम साईं फरमाइनि था ये नौकर ये ग़ुलाम भी तव्हांजा भाइर आहिनि ये ग़ुलाम तूं ज़मींदार आहीं हारी के घटिया न समझ तू मालिक आहीं पंहिंजे ग़ुलाम के घटिया न समझ वॾेरो आहीं पंहिंजे नौकर के घटिया न समझ इहे तव्हांजा भाइर आहिनि महबूब छा था फरमाए ही इस्लाम जी तालीम ऊच ऐं नीच जी तफ़रीक़ मिटाइण वारो मुंहिंजो दिलबर मोहम्मद करी साईं फरमाइनि था इन्हनि खे रब तव्हांजे ग़ुलाम बनायो आहे तव्हांजे हथ हेठां आंदो आहे इन जो मक़सदु इहो न आहे त को तव्हां उन्हनि खे घटि वधि ॻाल्हायो या ईअं सम्झो त तव्हां को ऊचायो पर ईअं सम्झो त इहे बि तव्हांजा भाउ आहिनि नौकर बि तव्हांजा ॻाल्हायो ओ ज़मींदार हारी बि तुंहिंजा बात नथो वरेव हारी बि तव्हांजा फमन कान अखूहु तहत यदिही फयुतइमहु मिम्मा याकुलु साईं फरमाइनि था पोइ जिम जो भाउ उन जे हेठां हुजे जेको पाण खाए सो उन खे बि खाराए हाँ जेकॾहिं जेको पाण खाए उन्हनि खे बि साईं फरमाइनि था जेॾी महिल
जेको पाण पाए सो पंहिंजे नौकर खे बि उहो पाराए वला तुकल्लिफूहुम मा यग़लिबुहुम जेका शइ उन्हनि खे तकलीफ़ में विझे उन शइ जे लाइ मजबूर न करेसि नौकर त आहे हाणे उन खे चवे त ही जेका 3 मणनि जी बोरी आहे या खण 3 मण जी बोरी या 3 मण जी बोरी तूं खणी इन पंहिंजो बेटे खां वञी पंहिंजो मेहड़ पहुचाया हाणे जी हो मिसकीन हो कंगाल लॻो पियो आहे उहो 3 मण जी बोरी खणे त खणे कीअं उनखे मजबूर थो करे उनखे उन जे वित खां वधीक मुशक्क़त वारी ॻाल्हि थो चवे मुंहिंजे आका फरमायो ईअं न कंदा कयो फ़इन कल्लफ़्तुमूहुम फ़अईनूहुम पर जेकॾहिं तव्हां उन्हनि खे का ॾुखी ॻाल्हि चई आहे त पोइ तव्हीं बि उन सां मदद करायो न सम्झव ॻाल्हि न सम्झव फ़इन कल्लफ़्तुमूहुम फ़अईनूहुम जेकॾहिं तव्हां उन्हनि खे मुशक्क़त में विझो था ही कमु करिणो आहे ऐं हुनजे ताक़त एतिरी न आहे त पोइ तव्हां छा कयो जो तव्हां उनजी मदद कयो हा मिसाल 3 ॿर जी बोरी आहे न त पोइ 2 मण खणी हुनखे खणायो हिकिड़ो मण तव्हां बि खणी भला ईअं न त ॿी माना उलमाए किराम इहा वरिती आहे फ़अईनूहुम जेकॾहिं तव्हां उन्हनि खे वधीक तकलीफ़ ॾियो था त पोइ उन्हनि जी मदद कयो यानी जेका ड्यूटी खां वधीक उन खे ड्यूटी वठो था त पोइ उन जो मुआवज़ो भरे ॾियो ॻाल्हि सम्झव हा फ़इन कल्लफ़्तुमूहुम फ़अईनूहुम जेकॾहिं तव्हां उन्हनि खे वधीक तकलीफ़ में विधो आहे त पोइ उन्हनि जी ओतिरी वधीक तव्हां मुआवज़ो बि भरे ॾियो न 8 कलाक जी ड्यूटी उहे रोज़ कंदा आहिनि पर अॼु जेकॾहिं 10 कलाक जी ड्यूटी था वठोन त 2 कलाकनि जी इज़ाफ़ी चार्ज भरे ॾियो न बुखारी ऐं मुस्लिम जे इन लफ़्ज़नि में जा उलमाए किराम ईअं बि वरितो आहे त जेकॾहिं उहे तव्हांजी नौकरी ॾींदे ॾींदे ॿुढड़ा थी वञनि तव्हांजी नौकरी कंदे कंदे तव्हांजी ग़ुलामी ॾींदे ॾींदे बीमार थी पवनि हाणे कमु नथा करे सघनि त पोइ तव्हां उहा जेका मज़दूरी उन्हनि खे चङ भलाई में ॾींदा हुयो हाणे बि उन्हनि खे ॾियो इन लफ़्ज़नि में जा पेंशन बि साबित थी न चई ज़ुबान अल्लाह हा हाणे वरी छा कंदा अथई जो उनजी पघार मूं कटींदा वेंदा उनजी पघार मुंहिंजो मिसाल कंहिंजी 10,000 पघार आहे त 9,000 ॾींदुसि 1,000 कटींदा वेंदा पोइ उन ते वरी हाणे मिसाल 20 साल 25 साल नौकरी करे थो त उहे 25 सालनि जो जेके पैसा गॾु थिया उन ते वरी व्याज लॻाईंदा वो व्याज ॾींदा जेको लख मुंहिंजो 5 लख 10 लख करे था ॾियनि न पेंशन इहो वरी व्याज ॾींदा अल्लाह करे शल पाकिस्तान में निज़ाम मुस्तफ़ा अचे रब करे शल मदनी निज़ाम अचे मुस्तफ़वी निज़ाम अचे